जिनाज़नि हिक ॿी अहम ख़बर अवांखे ॾींदा त साल 2021 औरतुनि लाइ ख़तरनाक साबित थियो आहे। क़त्ल, तशद्दुद ऐं ॿियनि वाक़िया जेके ॿिया वाक़िया आहिनि वधी रहिया आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। साल 2021 औरतुनि लाइ ख़तरनाक साबित थियो आहे। क़त्ल, तशद्दुद ऐं केतिरा ई वाक़िया जेके आहिनि उहे थी रहिया आहिनि। ब्रेकिंग अवांखे ॾियूं पिया। साल 2021 औरतुनि लाइ ख़तरनाक साबित थियो आहे। क़त्ल, तशद्दुद ऐं हिंसाइण वारनि वाक़ियनि बाबति रिपोर्ट पधरी कई वई आहे। रिपोर्ट में चयो आहे त सिंध जे 9 ज़िलनि में 2021 दौरान औरतुनि ते तशद्दुद, क़त्ल ऐं हिंसाइण जा 2447 वाक़िया थिया आहिनि। रिपोर्ट मूजिबि ठटे में सभ खां वधीक 496 औरतुनि ज़ुल्म जो शिकार बणियल हुयूं। रिपोर्ट में चयो वियो आहे त हैदराबाद में 454, दादू 403, बदीन 299 ऐं जामशोर में 283 औरतुनि ते तशद्दुद कयो वियो आहे। सिजावल में 138 औरतूं तशद्दुद जो शिकार, टंडो अलहयार में 137 ऐं मटियारी में 67 हवा जूं ॼायूं अताब हेठि रहियूं। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। साल 2021 में औरतुनि लाइ ख़तरनाक साबित थियो आहे। क़त्ल, तशद्दुद ऐं हिंसाइण वारनि वाक़ियनि बाबति रिपोर्ट पधरी कई वई आहे। जंहिंमें रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंध जे 9 ज़िलनि में 2021 दौरान औरतुनि ते तशद्दुद, क़त्ल ऐं हिंसाइण जा 2447 वाक़िया रिपोर्ट कया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि ठटे में सभ खां वधीक 496 औरतूं ज़ुल्म जो शिकार बणियल रहियूं। रिपोर्ट में चयो वियो आहे त हैदराबाद में 454, दादू में 403, बदीन में 299 ऐं जामशोर में 283 औरतुनि ते तशद्दुद थियो आहे। सिजावल में 138 औरतूं तशद्दुद जो शिकार रहियूं। टंडो अलहयार में 137 ऐं मटियारी में 67 हवा ॼायूं अताब हेठि रहियूं। नाज़रीन, हिन हवाले सां हैदराबाद खां शबीर हिकिड़ो असां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर। जी बिल्कुल। साल 2021 औरतुनि लाइ ख़तरनाक साबित थियो आहे। जॾहिं त सिंध जे 9 ज़िलनि में औरतुनि ते तशद्दुद, क़त्ल, जिनसी हिरासत करण ऐं ज़्यादती जे वाक़ियनि जा 2447 वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि। जेको आहे त ठठे में सभ खां वधीक 496 औरतूं ज़ुल्म जो शिकार बण रहियूं। हैदराबाद में 454, दादू में 403, बदीन में 299, जामशोर में 283, सिजावल में 138, टंडो मोहम्मद खान में 170, टंडो अलहयार में 137 ऐं मटियारी में 67 हवा ॼायूं अताब हेठि रहियूं। जॾहिं त साल 2021 ईस्वी जी पुॼाई जो वुमेन प्रोटेक्शन सेंटर हैदराबाद पारां 1 जनवरी खां 31 दिसंबर ताईं सिंध जे 9 ज़िलनि में औरतुनि जे क़त्ल, तशद्दुद, जिनसी हिरासत करण, घरेलू झेड़नि, नाजायज़ लाॻापा रखण ऐं लजालत जो शिकार थियल औरतुनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। हैदराबाद ऐं ठठे में 1 दर्जन खां वधीक औरतूं क़त्ल थियूं। हैदराबाद में 191, जामशोर में 118, दादू में 23, मटियारी में 18, टंडो अलहयार में 10, टंडो मोहम्मद खान में 13, बदीन में 20, सिजावल में 27 ऐं ठठे में 80 औरतुनि समेत 500 औरतुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। जेको आहे त 56 औरतुनि सां लजालत जी कोशिश थी। 58 औरतुनि खे मुबैना तौर अगवा करे मुख़्तलिफ़ हदनि ते लिकायो वियो। मोबाइल फोन, सोशल मीडिया ऐं कंप्यूटर ज़रिए हैदराबाद, जामशोर, टंडो अलहयार ऐं टंडो मोहम्मद खान में 35 नारियुनि खे ब्लैकमेल कयो वियो। ॿियनि औरतुनि खे नाजायज़ लाॻापा रखण लाइ हिरासत कयो वियो। मुलाज़मत कंदड़ 6 औरतुनि बि हिरासमेंट जो शिकार बणियूं। अवामी हदनि ते 6 औरतुनि खे हिरासत कयो वियो। 177 औरतुनि पाड़ेसरनि जे अताब हेठि रहियूं। 80 औरतुनि मुख़्तलिफ़ बहाननि सां तंग करण जो रिपोर्ट दाख़िल थियूं आहिनि। जॾहिं त 50 औरतुनि हक़ मार ऐं तलाक बाबति अदायो। 7 नंढी उमिरि जा बाला वालिदीन हवाले कया विया। 180 औरतुनि धमकियुनि ऐं कातिलाणे हमलनि सबब दायूं। जॾहिं त 269 औरतुनि ज़ाती मसइलनि जो शिकार बणियल रहियूं। रिपोर्ट मूजिबि ॼाणल ज़िलनि में बाक़ी 12 औरतूं मौजूद आहिनि। वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।